अबा सरमंद चवंदा आहिनि त सॼणनि मां ई दुश्मनी पैदा थींदी आहे। तूं सच थी चवे मासी, अॼोके दौर में को बि कंहिंजो न आहे। त पोइ तूं ॾिसंदे ॾिसंदे असांजो कीअं थी वे? छा मतिलबु आहे मासी? मतिलबु साफ़ आहे त तूं बि असांजो सॼण बणिजी वे न। सॼण त मां हींअर बि आहियां मासी। न, असां माउ धीअनि जो हिन जहान में को बि पंहिंजो कोन्हे को, न सॼण न दुश्मन। तूं सॼण किथां बणिजी आहे? मासी, अॼु कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करीं? कुझु तोहफ़ा मुंहिंजी धीअ खे ॾिनई त तूं हुनजी ज़िंदगी जो मालिक थी वएं छा? सच चवंदा आहिनि, परायो नेठि परायो आहे। मूं तव्हांखे पंहिंजो करण लाइ छा न कयो मासी। हिन जो सिलो इहो ॾींहुं थी मासी। तूं ई मुंहिंजी धीउ जो कातिल आहीं। सच ॿुधा त तो इहो मूंसां ज़ुल्म छो कयो? हाँ मासी, इहो ज़ुल्म मां नाहे कयो। तूं ई मुंहिंजी धीउ खे मारियो आहे। सची ॿुधा तो इहो ज़ुल्म छो कया? मासी यकीन रखो मासी, मूं पोपरी खे नाहे मारियो। मासी, वो तो मुंहिंजी ज़िंदगी हुई, भला को पंहिंजी ज़िंदगी खे मारींदो आहे छा? मूं पोपरी खे नाहे मारियो मासी। मां तोखे न छॾींदसि। खून जी खतरी नाहे लिकंदी। मुंहिंजी धीअ जो खून चिट्टो लॻो पियो आहे। मां तोखे बदिराईंदसि। मासी, इहो ज़ुल्म न कजांइ मासी। ज़ालिम, तो मुंहिंजी धीअ जी ज़िंदगी तबाह कई आहे, ख़तम करे छॾी। मां तोखे कोन छॾींदसि। मासी यकीन कर, मूं पोपरी खे नाहे मारियो। तो मुझे बुढ़ी है, तो मुझे न्याणीअ जी ज़िंदगी तबाह करे छॾी। तूं ज़ालिम। न रो मासी, न रो। मां तुंहिंजे पाड़े वारो ज़ुबैर आहियां। अरे अब्बा, मूंसां ज़ुल्म थी वियो। अब्बा, मूंसां ज़ुल्म थी वियो। हा मासी, हुन बदमाश दुकानदार जूं मूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। तव्हां हुन जे चकर में कीअं फाथो? हुन केतिरनि ई छोकिरनि जूं अॻु बि ज़िंदगियूं उजाड़ियूं आहिनि। अब्बा, मूंखे थाणे ते वठी हल। हा मासी, हा उथो। ख़बर न आहे त वीचारी पोपरी जी ज़िंदगी अलाए कंहिं ज़हर करे छॾी ऐं हुन सां एॾो वॾो ज़ुल्म अलाए कंहिं कयो। सर, मुंहिंजो त सॼो शक इन्ही सरमंद जे मथां आहे, जेको मीसणो बणिजी न कुराड़ीअ सां गॾु थो अचे। सर, मां बि असमा जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां ऐं मूंखे बि ईअं लॻे पियो त असमा जो शक सही आहे। आख़िरकार हिन दौर में केरु कंहिंजो आहे? हिन दौर में इंसान जी जॻह ते गिदड़ था रहनि। सर, दुनिया खे अहिड़नि ई चरनि मां ख़तरो हूंदो आहे जेके ॿाहिरियां त सादा ऐं शरीफ़ नज़र अचनि पिया, पर उन्हनि जे अंदर में इब्लीस लिकल हूंदो आहे ऐं अहिड़नि माण्हुनि जे अंदर में वॾो तूफ़ान लिकल हूंदो आहे। जॾहिं उहो तूफ़ान बर्पा थींदो आहे न, पाण सां गॾु हू हर ख़ुशी खयूं हलियो वेंदो आहे। जी मिस्टर गुलाम मुस्तफ़ा। सर, क़त्ल थियल फ़क़ीराणी जी माउ तव्हां सां मिलण आई आहे। अच्छा, प्लीज़ तव्हां वेहो, मां हिन ओड़ी सां मिली अचां। हा नौजवान, तूं केरु आहीं? सर, मां हिन अमड़ जो पाड़ेसरी आहियां ऐं हिन जी धीउ जो क़त्ल थी वियो आहे। ऐं हा सर, मां पाड़े मां गुज़िरे रहियो हुउसि त अमड़ जे घर में शोर ॿुधुमि ऐं इहो ॿुधुमि त दुकानदारो सरमंद जंहिंजी रिकॉर्डिंग मूं कई आहे सर, हीउ ॾिसो। पोइ मां हिन अमड़ खे बयान लाइ हेॾां वठी आयो आहियां। सर, मुझे शक जी मक़तूला जी अमर जे सीने में भी साॻियो ई शक मौजूदु आहे।
मूंखे शक न पर पूरी पक आहे त मुंहिंजी धीउ जो कातिल इहो मैसणो दुकानदार आहे। ॾिसो ग़ुलाम मुस्तफ़ा, तव्हां हिननि खे वॾे मुंशी जी ऑफिस में वठी वञो, हिननि जी FIR दाख़िल करायो ऐं मुजरिम खे जल्द सोगो करण जी कोशिशि कयो। जी सर, मुजरिम बची न सघंदो, इजो ई सोगो था कयूं सर। मुंहिंजा रोई रोई ही हालत थी विया आहिनि, ख़ुदा जे वास्ते उनखे सोगो कयो। अचो न। हेलो, हा जुनेद, मूं तोखे राति टिकेट चयुमि कटाए या न? हा यार, मां हे शाहजहान पार्क आहे न, उते बीठो आहियां, तूं जल्दी अचण जी करे। सर, असां गश्त दौरान जांच कईसीं त हुनजो दुकानु बंदि हो, दुकान खे तालो लॻायो। घरां बि ग़ाइबु आहे सर। मूंखे ख़बर हुई त इहो मुजरिम फरार थियण जी कोशिशि कंदो, इन जे लाइ मूं पहिरियों ई हुनजो नंबर IT वारनि खे ॾेई छॾियो हुयो। जॾहिं नंबर ट्रेस थियुसि त हुनजी ख़बर जल्द पइजी वेंदी। सर, बिना देरि तव्हां IT वारनि खे फ़ोन कयो, हुनजी लोकेशन मालूम कयो त हुनजी लोकेशन किथे आहे हिन वक़्तु। सर, सही थो चली। हेलो, अस्सलाम वालेकुम। जेको नंबर मूं तव्हांखे ट्रेसिंग लाइ ॾिनो हुयो, हुनजी छा पोज़ीशन आहे? जी जी, अच्छा, ओके, थैंक यू सर, थैंक यू। बस दुआ कर त सरमंद सोगो थिए त मुंहिंजो हां ठरे। काॾे वेंदो इहो सरमंद? ज़ुल्म जी सज़ा ज़रूरु खाईंदो। तूं कानून जे मुकमल घेरे में आई। साहब, मुंहिंजो ॾोहो कहिड़ो आहे? सरमंद, तूं असां सां केतिरी चालाकी कंदे? ईअं न थिए जो किथे सिर तां हथु खणी वेही रहीं। अच्छा, ओके, थैंक यू सर, थैंक यू। सर, ख़ैर त आहे? परेशान थी वियो? IT वारनि ॿुधायो आहे त हू रेलवे पार्क जे भरिसां जेको पार्क आहे न, उते मौजूदु आहे। सर, मतिलबु त मुजरिम हितां फ़रार थियण जी कोशिशि पियो करे, पर सर हू भुल में आहे त असां हुनखे फ़रार थियण में कामयाबु थियणु ॾींदासीं। सर, मां ट्रेन खे रोकराए बि हुनजी निड़ीअ मां वठंदुसि। वेरी गुड अब्दुल जब्बार। इन जो मतिलबु त सर, असां वटि तमामु टाइम घटि आहे उनखे पकड़ण जे लाइ। ऐं जे सर मुजरिम निकिरी वियो त असांजी तमामु महिनत ते पाणी फिरजी वेंदो। मूंखे तव्हांजी महिनत जो क़दुरु आहे हाकिम साहब, पर तव्हां हाणे हीअं कयो जो तव्हां टीम तयारु करे हिन पार्क जो घेरा कयो ऐं हुनखे पकड़ण जी कोशिशि कयो। जेको हुकुम सर। जीअं IT वारनि मूंखे अपडेट ॾिनी न त मां तव्हां सां शेयर कंदो रहंदुसि। जी सर। तूं घबराए न मासी, मूंखे पंहिंजो पुटु सम्झ। जेसी ताईं बि ज़िंदा आहीं मां तोसां गॾु आहियां। ईंदुसि वेंदुसि पियो, तुंहिंजी सार संभाल लहंदुसि पियो। अबा, अलाह कंदो को ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे, कोसो वाह न लॻंदी पुट। बसि दुआ कर त सरमंद सोगो थिए त मुंहिंजो हां ठरे। काॾे वेंदो इहो सरमंद? ज़ुल्म जी सज़ा ज़रूरु खाईंदो। केतिरो लिकंदो, लिकी लिकी
आख़िर थकिजी पवंदो, पोइ फाई जो फंदो हूंदुसि। सरमंद जे ॻिचीअ में जलाद सट ई हिकिड़ी ॾींदसि, ॻाटो भॼी पवंदुसि। रब कंदो ईअं ई थींदो। मूंखे पक्का ईअं ई थींदुसि। मुंहिंजी बि कहिड़ी ज़िंदगी आहे। सॼी उमिरि मामनि वटि पलियुसि। कराची वञा घटि में घटि उते रोज़ी त कंदुसि न। हितां जो माहौल मूं लाइ हाणे साज़गार न आहे। मूं जेकी बि चङाई कयूं उहे सभु लुड़ी वयूं। मूं त पोपरीअ सां मोहबत कई हुयमि, पर हुन जो अंजाम मूंखे इहो मिलियो। अॼु पोपरीअ जी माउ मुंहिंजी बेइज़ती करे सुठो न आहे कयो। मूंखे लॻे थो त हुनखे पैसे जी लालच अची वई आहे। बसि हाणे परेशानी आहे त जुनेद मोटे किथे रहिजी वियो आहे जुनेद। तू कानून जे मुकम्मल घेरे में आई। साहब मुझे ॾोहो कहिड़ो आहे। बस कर, पुलिस जे साम्हूं इहो ड्रामो न कर। तू छा तो समझी त तू पोपरी के मारे ईअं ई भॼी वेंदे? मां बेगुनाह आहियां। मां कंहिंखे बि क़त्ल न आहे कयो। थाणे ते सभु ख़बर पइजी वेंदी तू कातिल आहीं या न। मां बेगुनाह आहियां। मां न आहियां ॾोही। मूं न आहे मारियो पोपरी खे। ख़ामोश। मां त पोपरी सां मोहबत कंदुसि। मां हुनजो क़त्ल कीअं कंदुसि? सिपाही बैग खण। जी सर। हल अॻियां थी। ॾिस सरमंद, तोखे मञणो पवंदो त कातिल तूं ई आहीं। न, हरगिज़ न साहब। ॾिस सरमंद, असांखे सची सची ॿुधा, न त असांखे सख़्ती ऐं तशदुद करण ते मजबूर न कर। साहब, जेको मूं गुनाह कयो बि न आहे त उनजो मां इतराफ़ कीअं कयां? सरमंद, तूं असां सां केतिरी चालाकी कंदे। ईअं न थिए जो किथे सिर तां हथु खणी वेही रहीं। साहब, मां उन माउ जो खीरु पीतो आहे जंहिं मूंखे हक़ ऐं सच जी लोली ॾिनी आहे। साहब, मां त ॿियनि जे ख़ातिर पंहिंजो सिर ॾेई सघां थो, पर कंहिंजो सिर वठी नथो सघां। त पोइ मां परायो नाह खून पंहिंजे सिर ते कीअं खणंदुसि? भलो अथव त मूंखे मारे छॾियो, पर मूं मां इहा उमेद न रखो त मां इहो नाह खून पंहिंजे सिर ते रखंदुसि। जॾहिं तूं कातिल ई न आहीं त पोइ फ़रार थियण जी कोशिशि छो पियो करीं? जॾहिं चङाईअ जो सिलो बुराईअ सां मिले त माण्हू ॾे छॾण ते मजबूर थी वेंदो आहे। साहब, माना त हुन मासूम फ़क़ीरियानी छोकिरी जो खून तो नाहे कयो? मां तव्हांखे कीअं यकीन ॾियारायां त मां बेगुनाह आहियां, बेकसूर आहियां मां। साहब, मूं त पोपरीअ सां साफ़ ऐं पाक मोहबत कई हुयमि, त मां हुनजो क़त्ल कीअं कंदुसि? मूंखे त लॻे थो साहब त पोपरी जी माउ खे का ग़लतफ़हमी थी आहे। भला तुंहिंजी नज़र में को अहिड़ो माण्हू जंहिंजो पोपरी सां को तालुक़ु हुजे, या कंहिं कॾहिं तोसां पोपरी जे बाबति को ज़िक्र कयो आहे? हा साहब, मुंहिंजी मोहबत पोपरीअ सां हिकिड़े माण्हू खे खुखंदी हुई। तुंहिंजे चवण जो छा मतिलबु आहे?
कहिड़ो हूं माण्हू? इहो अटे चकी वारो ज़ुबैर। ठीकु आहे, असां उनखे बि तफ़्तीश में शामिलु कंदासीं। ऐं हा साहिब, मूं पोपरी खे मोबाइल गिफ्ट करे ॾिनी हुयमि। सा बि तव्हांखे ॻोल्हणी पवंदी। थी सघे थो उन मोबाइल मां तव्हांखे कुझु मिली सघे। अच्छा, त तूं हाणे असांखे इहो ॿुधा त ज़ुबैर तोखे पोपरी जे बाबति छा ॿुधायो हो? हिकु ॾींहुं हू मुंहिंजे दुकान ते आयो। अचु भाऊ। अॼु मां तो वटि वेहण कोन आयो आहियां। ख़ैर त आहे भाऊ, एतिरी कावड़ में छो पिया ॻाल्हायो? अॼु मां तोखे सम्झाइण आयो आहियां, छो त तूं ॿाहिरनि वांगे मूंखे अज़ीज़ आहीं। जी भाऊ, त पोइ सम्झायो न। इन टके जी फ़क़ीरियाणी पोपरी मथां एॾो वक़्तु छो पियो विञाई ऐं उनजे पोयां रत पियो विलोड़ी ऐं उनखे कमाए तोहफ़ा थो ॾीं? कॾहिं त धागा, कॾहिं त मोबाइलूं। अड़े बदनसीब, कुझु कोन थींदी। भाऊ हुनखे टके जी न सॼो। हू मुंहिंजे लाइ लख लाइ, पर लखनि जी बि हैसियत न आहे। पोपरी लाइ त मुंहिंजो सिर बि हाज़िर आहे। तूं जेसि ताणी काठ में न पवंदे न, तेसि ताणी सुधरंदे कोन। जेकॾहिं तूं ज़ुबैर खे पंहिंजो भाउ ऐं हू तोखे पंहिंजो भाउ पियो सम्झे त छोकिरी जी माउ सां गॾिजी हू तुंहिंजे ख़िलाफ़ु केस दाख़िल करणु छो आयो? हिन जो मतिलबु त दाल में कुझु कारो आहे न? मूं ते एहसान कयो साहिबु, मूं ते एहसान कयो। सिर्फ़ु हिकिड़ो चकर उनजी चकीअ ते रेड कयो। मतां मां ग़रीब जी बेगुनाही जो कुझु सबूत मिली पए तव्हांखे साहिबु। महिरबानी थींदी तव्हांजी साहिबु। छो जो पोपरी अक्सर उते किराट थियणु वेंदी हुई। सर मूंखे मसइलो को ॿियो थो लॻे थो त मामिलो गड़बड़ आहे। हा हा सर, मैडम शुमाइला सही थी चवे। मामिलो वाक़ई बि गड़बड़ थो लॻे साहिबु। असांखे हिकदमि ज़ुबैर खे हिरासत में वठणु खपे। ठीकु आहे, अगम तव्हां सभई रेडी आहियो न? महिरबानी कयो साहिबु, महिरबानी कयो, जल्दी कयो, किथे देरि न थी वञे साईं। मां हाणे ई पंहिंजी टीम खे मोकिलियां थो त रेड कनि। मासी, पोपरी जो कातिल गिरफ़्तार थी वियो आहे। उनजी मिठाई अथई। इहा मिठाई तॾहिं खाराई हा जॾहिं हुन सालिम खे फाही अचे हा। आख़िर इन केस जो थियो छा? सर, केस जो रुख मुड़ी वियो आहे। पोस्टमार्टम जी रिपोर्ट मुताबिक़ पोपरी पेट सां हुई। तो त चयो हुयो त मां मौलवी जो बंदोबस्तु कंदमि। छाजो निकाह, छाजो मौलवी? तो जॾहिं टके जी फ़क़ीरियाणी सां मां पंहिंजो निकाह करे हिन मुआशिरे में नक कटाईंदुसि छा? वठ मासी मिठाई खा। छाची आहे मिठाई पुट? खा त पोइ ॿुधाईं थो। ओया पुट खाधऊं, हाणे तो ॿुधा न छाजी आहे मिठाई? मासी, पोपरी जो कातिल गिरफ़्तार थी वियो आहे। उनजी मिठाई अथई। इहा मिठाई तॾहिं खाराई हा जॾहिं हुन सालिम खे फाही अचे हा। हा मासी, मूंखे बि उन ॾींहं जो इंतज़ारु आहे। फाही अचेसि त पूरे पाड़े में मिठाई विराईंदुसि। मुंहिंजे कयल गुनाह जी सज़ा सरमत खाइण खां बची नथो सघे। ऐं इनखे चवंदा आहिनि, नांग बि मरे, लठ बि बचे। हुकुम कर, मां तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु कयां? रोज़ ईंदी कर। पोइ रोज़ 100 रुपए जो नोट ॾींदे न? हा, घटि में घटि 100 ऐं वधीक तुंहिंजो नसीब। मन त वधीक बि ॾेई थो सघे। हा, नियत त इहा आहे। मना तोखे मूंसां मोहबत थी वई आहे, तॾहिं ही नज़र खां कारो धागो ॿधियो अथई।
माना मुंहिंजी मोहबत तोखे मज़ाक थी लॻे? मुर्तज़ा साहब, तव्हां मूंखे हिन केस बाबति ब्रीफ कयो। मूंखे तमामु घणी परेशानी आहे। SSP साहब जो बि तमामु घणो मूं ते प्रेशर आहे ऐं उहो बार बार मूंखां पुछे थो त आख़िर हिन केस जो थियो छा। सर, केस जो रुख मुड़ी वियो आहे। पोस्टमार्टम जी रिपोर्ट मुताबिक़ पोपरी पेट सां हुई। अच्छा? सर, हुन जे पेट में ॿार बि हुयो। सम्झो त 2 क़त्ल थिया आहिनि। अफ़सोस, बिटे खून जो केस त अञा वधीक छिकाईंदड़ आहे। मुंहिंजा त लिङ ई ॾकी आहिनि। ॾिसो न सर, ज़ालुम खे ज़ुल्म कंदे रहम बि कोन आयो। बसि दुआ कयो त इहो मुजरिम हिकु दफ़ो रुगो मुंहिंजे हथ अची वञे। छो, मुजरिम त तव्हांजे इलाक़े में आहे न? जी जी बिल्कुलु सर। उन वटां कुझु शाहिदियूं मिलियूं आहिनि जेके असुल कातिल ताईं पहुचाइण में असांजी मदद कंदियूं। मतिलब त हू असुल कातिल न आहे? त पोइ हरियप जल्दी असुल कातिल खे सोघो कयो। जी सर, मुंहिंजी पूरी टीम हिन प्लानिंग में लॻी पई आहे। तमामु जल्द उहो सोघो थी वेंदो। ओके, आई विल वेट। थैंक यू। अस्सलाम सर। वालेकुम सलाम। हाकिम साहब वियो प्लीज़, वियो। थैंक यू सर। जी, छा ख़बरचार आहे हाकिम? सर, अटे वारी चकी का ही मोबाइल बरामद थी है सर। ओह, वेरी गुड। तव्हां बि हिन मां कुझु ॾिठो आहे? सर, मूं भी ॾिठो आहे, पर तव्हांजो ॾिसणु लाज़मी आहे। Oh my God. हाकिम साहब, अस्तगफुरुल्लाह, ही तो वॾो ज़ुल्म थियल आहे हाकिम। सर, असां त ॿियो कुझु पिया सम्झूं, पर मामिलो अञा ई ॿियो आहे। हाँ सर, मैडम शुमाला बिल्कुलु सही पई चए। हाणे तव्हांजो छा हुकुम आहे? असांखे तमामु जल्द इन ज़ुबैर खे गिरफ़्तार करणो पवंदो। बेहतर सर। सर, हो मूंखां ख़ैरात वठण ईंदी हुई ऐं हुनखे मूं शादी जो आसरो ॾेई हुनजी इज़त सां खेलियो। चङो थियो जो पोपरी तूं अची वई आहीं, मूंखे तुंहिंजो ई इंतज़ारु हो। सच? हा हा सच। हुकुम कर। सुभाणे तूं अचिजांइ, मूं मौलवी जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। फ़िलहाल त निकाह कंदासीं, पोइ सुठो वक़्तु ॾिसी शादी जो काज कंदासीं। तूं मुंहिंजी मजबूरी सम्झी थी न?
अॼु मां एॾी ख़ुशि आहियां जो मुंहिंजी दिलि थी चए त मां जहाज़ थी आसमान में ख़ुशी मुंहिंजा उॾंदी वतां। सुभाणे खां पोइ सैर कंदी आसमान जो ख़ुशीअ में। बिल्कुलु। अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां छो जो मुंहिंजो तोसां निकाह थियण वारो आहे ऐं मुंहिंजे पेट में ही तुंहिंजो ॿार बि ॾाढो ख़ुशि आहे। मौलवी किथे आहे? तो त चयो हुयो त मां मौलवी जो बंदोबस्तु कंदमि। छाजो निकाह छाजो मौलवी, तो जहिड़ी टके जी फ़क़ीरियानी सां मां पंहिंजो निकाह करे हिन मुआशिरे में नक कटाईंदुसि छा? तो त वाइदा कया हुआ तुंहिंजी जवानी जो नशो वठण लाइ। मूं तोसां कूड़ ॻाल्हायो। जान छॾ मुंहिंजी। ऐं पोइ मूंखां इहो ज़ुल्म थी वियो। ज़ुल्म थी न वेंदो, ज़ुल्म कयो वेंदो आहे। माण्हू ज़ुल्म करण खां पहिरियां इहो छो न आहिनि सोचींदा त अलाह पाक वारी जे ज़रे जेतिरो बि हिसाब नाहे बख़्शींदो। ज़ालिम खे मज़लूम जी आह निस्त नाबूद करे छॾींदी आहे। ज़ुबैर, तो केतिरो पाण खे लिकायो, नेठि रब्बुल इज़्ज़त तोखे ज़िलत ॾिनी न, ऐं नेठि तूं कानून जी पकड़ में अची वएं। सही थो चवीं, ज़ालिम जो अंत बुरो हूंदो आहे, छो त सदियुनि खां ज़ुल्म बका थींदो पियो अचे ऐं ज़ालिम फ़ना थींदो पियो अचे। हाणे फाही जो फंदो तुंहिंजो मुंतज़िर आहे।